दोस्तों, अॼु तव्हां दोस्तनि जे साम्हूं शहीद बच्चू बाशा पीर वज़ीर रिसर्च ऑर्गेनाइजेशन ऐं ख़ासि तौर ते शहीद बच्चू बाशा यूट्यूब चैनल जे हवाले सां हिकिड़ी गुज़ारिश करणी आहे। गुज़ारिश इहा ई आहे त जेको अॼु जे दौर में जेको मीडिया जो किरदारु आहे ऐं जेका इलेक्ट्रॉनिक प्रिंट ऐं ख़ासि तौर ते जेके सोशल मीडिया आहे, इन सोशल मीडिया जो हिकिड़ो तमामु वॾो जेको आहे सो किरदारु बणिजी वियो आहे। त इन किरदार जे हवाले सां जेको शहीद बच्चू बाशा पंहिंजो हुन चैनल आहे, तव्हां कोशिशि कयो त उनखे सब्सक्राइब कयो ऐं इनखे अॻिते वधाइण जी कोशिशि कयो। ऐं असां कोशिशि इहा था कयूं तव्हांखां हीअं तक़रीबन 230 खां वधीक जेके आहिनि मुंहिंजूं इन ते जेके आहिनि से इंटरव्यूज़, जंहिंमें हुन मोमेंट जे हवाले सां, इस्लामनि जे हवाले सां ऐं तहरीक जे हवाले सां, अछड़ोथर, नारो कैनाल ऐं सिंध जी सकाफ़त, जाग्राफी, ख़ासि तौर ते हुन मोमेंट जे हवाले सां काफ़ी शयूं तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदियूं। तव्हां उन्हनि लेक्चरनि खे, तव्हां हुन इंटरव्यूज़ खे शेयर कयो, पसंदि कयो, पंहिंजे दोस्तनि ते पुॼायो। असांजो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त जेका हुन मोमेंट आहे, सिंध जी जेका तारीख़ आहे, जेका उनखे उजागर करण जी ज़रूरत आहे त जीअं असां दुनिया ताईं हीअ जेका आज़ादी जी मूवमेंट आहे, इस्लाम जी सरबुलंदी ख़ातिर जेका हुन मोमेंट ख़ासि तौर जेका सिंध मां हली, उनखे असां सभिनी सां मुहैया करे सघूं। वधि खां वधि तव्हां दोस्त इनखे शेयर कयो, उनखे कमेंट कयो ऐं इनखे पंहिंजा व्यूज़ असांखे ॾियो। ऐं जिते बि तव्हांजी पट में, सॼी सिंध में जिते तव्हां वटि को बुज़ुर्ग जेको हुन मोमेंट सां तल्क रखे थो, या होप जेको सिंध जी जाग्राफी सां, सिंध जी तारीख़ सां, सिंध जी सकाफ़त जे हवाले सां जेकॾहिं को बुज़ुर्ग माण्हू आहे जंहिं वटि मालूमात आहे, त उहो मालूमात सां तव्हां रिकॉर्ड कराईंदव त असां उन्हनि खे पंहिंजे इन यूट्यूब चैनल ते ॼाणींदासीं। ऐं कोशिशि कयो इन असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। बस ठीक।